Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. Allahu Akbar. या रब्बल आलमीन ज़मीनी आसमानी बलाओं से मुसीबतों से महफूज और मामून फरमा। या रब्बल आलमीन जितने भी अमराज हैं, कोरोना वायरस से दीगर अमराज हैं, या रब्बल आलमीन सबसे हमें शिफा अता फरमा। अल्लाह इस मर्ज में जितने भी वफात पा चुके हैं उनको शहादत का मर्तबा अता फरमा। सिंध सूदो समूरे मुल्क में ईद उल फितर मजहबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू, नौशर फिरोज़, मीरपुर ख़ास, सांगड़, नवाबशाह, मटियारी, शिकारपुर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ अदा कई वई। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं। इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, क्वेटा, मुल्तान, फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि SOP सां ईद नमाज़ अदा कई वई। टाइम न्यूज़ तरफ़ां ॾिसंदड़नि खे ईद जूं वाधायूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे SOP सां ईद नमाज़ जी अदायगी, किथे वरी मास्क ऐं समाजी विथी बि नज़रअंदाज़। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद नमाज़ुनि दौरान मास्क सां ईद नमाज़ जी अदायगी बाद शहरनि हिक ॿिए खे भाकुर पाए मुबारकूं ॾिनियूं। नवाबशाह में ईद नमाज़ दौरान शहरनि मास्क खे नज़रअंदाज़ करे छॾियो। लाड़काणो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद नमाज़ दौरान शहरनि तरफ़ां कोरोना SOPs ते अमल न कयो वियो। कंदकोट में ईद नमाज़ जी अदायगी दौरान समाजी विथी ऐं मास्क नज़रअंदाज़। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां ईद उल फितर जे मौक़े ते लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। आर्मी चीफ LOC ते फ़ौजी जवाननि सां गॾु ईद नमाज़ अदा कई। मुल्की सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त ईद ते कश्मीर जी जिदोजहद कंदड़ बहादुर कश्मीरियुनि खे न विसारणु घुरिजे। वक़्तु अची वियो आहे त कश्मीर में इंसानी अलमियो हाणे ख़तमु थियणु घुरिजे। अवाम जी सिक्योरिटी, तहफ़ुज़ ऐं बहितरी असांजी ज़िमेवारी आहे। हिकु सिपाही जी हैसियत सां फ़र्ज़ु पूरो करण ते फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। पाक फ़ौज क़ौम जी उमीदुनि ते पूरो लहण लाइ हर क़िस्म जा क़दम खणंदी। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल गवर्नर हाउस कराची में ईद नमाज़ अदा कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नओं देरो में ईद नमाज़ अदा कई। पंजाब के गवर्नर चौधरी सरवर बादशाही मस्जिद लाहौर ऐं वॾे वज़ीर पंजाब उस्मान बोज़दार ऐवान वज़ीर आला में नमाज़ पढ़ी। जमायत इस्लामी के अमीर सिराजुल हक मंसूरा में ईद नमाज़ अदा कई। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज लाहौर के मॉडल टाउन में ईद नमाज़ अदा कई। सदर आरिफ अलवी तरफ़ां क़ौम के ईद जूं वाधायूं ऐं SOPs ते अमल जी अपील। सदर पंहिंजे पैगाम में चयो आहे त कोरोना खां बचाव जे उपाउनि खे क़तई तौर नज़रअंदाज़ न कयो वञे। पाकिस्तान कोरोना जी टीं लहर खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिक ॿिए जो अहसास ऐं तकलीफ़ सम्झणु मुआशिरे जी असल ताक़त आहे। हुकूमत ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करे छॾियो। ज़रियनि मूजिबि ज़ैली कमेटी गुज़िरंदी सिफ़ारिश काबीना न उमाणी हुई। काबीना तरफ़ां सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी बाद समरी बाज़ाब्ता तौर वफ़ाक़ी घरू वज़ारत न उमाणी वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त शहबाज शरीफ जो नालो काल्ह ई ECL में शामिल करे छॾियो हो। केस में शहबाज शरीफ जे घर भाती रूपोश आहिनि। शहबाज शरीफ रुगो पंहिंजो पैसो बचाइणु घुरे थो, खेसि परदेह वञण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। काल्ह शवाल जो चंड नज़र अचणु मुमकिन ही न हो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त चंड जी उमिरि 13 कलाक 42 मिंट हुई। जेके माण्हू सऊदी अरब सां गॾु ईद मल्हाइणु चाहिनि था उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर कूड़ सां रमज़ान जहिड़े भलारे महीने जी पुॼाणी करणु किथां जी अक़लमंदी आहे। अहिड़ा माण्हू सिधो चवनि त असां सऊदी अरब ऐं अफ़गानिस्तान सां गॾु ईद मल्हाईंदासीं। उमरकोट जे इलाइक़े शादी पली में गुम थियल नीगर जो मुबैना तशद्दुद थियल लाश पुलिस जो चवणु आहे त वार्ड नंबर 2 जे रहवासी 12 वरनि जे राजू कोहलीअ जो लाश शहर जे हिकु पुराणे होटल वटां मिलियो।
नीगर जो लाश पोस्टमार्टम लाइ पिथोरो ताल के अस्पताल मुंतकिल। नीगर जे वारसन मौजब संदन ॿारड़ो गुज़िरियल ॾींहुं खां गुम हो। ॻोल्हा बावजूद हथ न आयो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। वारसन तरफ़ां नीगर खे क़त्ल करण जो शक आहे। इसराइल ऐं फ़लस्तीन में छिकताण तेज़। इसराइल जी बमबारी सां शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 45 थी वियो। 6 इसराइली शहरी भी मारिजी विया। गॾियल क़ौमुनि ग़ज़ा में तशद्दुद जे वाक़िअनि में वाध खां पोइ ख़तरनाक जंग जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो। धुरियुनि ते छिकताण घटाइण ते ज़ोर। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार। अवां सभिनी सिंधड़नि खे ईद जूं